दोस्तों, मुझो नालो अली टालपुर है ऐं कहानी ॿुधाईंदो आहियां। अॼु मां तव्हांखे साईं अमर जलील जी लिखियल कहानी वरी याद आया ॿुधाईंदुसि। हिन घिटीअ जे ज़रे ज़रे सां मूंखे मोहबत आहे। संदसि पत्थर पत्थर खे पूॼां थो। पिपल जे डार में अॼु बि मूंखे पींघ बदलती नज़र अचे। उन पिपल सां मूंखे प्रेम आहे। हीअं त पिपल पंहिंजूं टारियूं वसी दायरे में विराए छॾियूं आहिनि, पर उन वक़्तु त एतिरो बुलंद न हो जॾहिं मां ऐं इंदिरा छांव में मासूम लम्हा ऐं माक में धोतल गुलाब जहिड़ो पाक वक़्तु गुज़ारियो हो। पिपल जे साम्हूं वारियूं माड़ियूं कुझु त किरी चुकियूं आहिनि ऐं कुझु सिरनि जे फर्श ते झुकी आयूं आहिनि। वक़्त जे ठोकरनि में घिटी उदास ऐं वीरान थी चुकी आहे ऐं पिपल जा पन बि अक्सर छणी चुका आहिनि। पिपल जे पासे में असांजी हवेली जी ॾेढी आहे। असांजे हिकु घर खां सवाइ सॼी घिटीअ में ॿियो को बि आबाद कोन्हे। सभु असांखे अकेलो छॾे वञी चुका आहिनि। असांजा साथी असांखे विसारे विया आहिनि। असांजा दोस्त असांखे हर लम्हो तड़पाइण ऐं अरमान करण लाइ ॾेई विया आहिनि पंहिंजूं हसीन ऐं दिलफ़रेब यादगिरियूं। उन्हनि यादुनि जे सहारे त असां जी रहिया आहियूं, वरना जिथे हंज हुआ उते कांव कांगेरा कया आहिनि। घिटीअ जे पहिरें वराके वटि कदीम मंदिर आहे। ॾिसां पियो त मंदिर उजड़ी वियो आहे। भॻवान जे घर में आशान जा दीप जलाइण वारो को बि कोन्हे। छा संदसि पुॼारी वञी चुका आहिनि? मंदिर मां भुॼनि जो आवाज़ छो नथो अचे? मां इंदिरा जो मासूम आवाज़ छो नथो ॿुधी सघां, जंहिंमें सॼी दुनिया जो मिठाण मिलियल हूंदो हो? छा थी वियो भॻवान? विया मन मंदिर जा दीप विसामी छा थी वियो भॻवान? हा, अॼु मुंहिंजे मन मंदिर जा सभु दीप उजामी चुका आहिनि। चइनी तरफ़ हैबतनाक ऊंधाई खां सवाइ कुझु बि कोन्हे। कृष्ण मरारी जे साधन ऐं सनतन सां गॾु मुंहिंजे मन मंदिर जी देवी बि वञी चुकी आहे। हींअर मुंहिंजे चपनि ते मुर्क कोन्हे, अखियुनि में उदासी ऐं दिलि में दर्द आहे। ॼण त मुंहिंजे मन जो कंवल कुमाइजी वियो आहे। ॼाणा थो त हिकु ॾींहुं हीउ पिपल बि सुकी वेंदो ऐं वक़्त जी वाह में संदसि सुकल ऐं ज़र्द पन बि छणी वेंदा, पर मुंहिंजी अखियुनि मां वहंदड़ लुड़क मौत जे आगोश में ख़ुश्क न थी सघंदा। मुंहिंजी आत्मा जूं अखियूं सावण जे घटाउनि वांगुरु वसंदियूं रहंदियूं। असांजी हवेली जे पुठियां सिंधु आहे। सिंधुअ जे विच में ख्वाजा ख़िज़र जो आस्थान ऐं साध बेलोक बीठल आहे। उन्हनि ॿिन्ही खे वक़्त जी आंधी हिक ॿिए खां दूर करे न सघी आहे। अॼु बि सिंधु जूं लहरूं साॻे वक़्तु ॿिन्ही जा कदम चुमंदियूं आहिनि। नादान इंसाननि वांगुरु लहरुनि पंहिंजे मन में कीनो ऐं हसद न लिकायो आहे। हमेशह वांगुरु अॼु बि दरिया शाह जी हंज में मोती भरियल आहिनि, पर ॾिसां पियो त ॼण मोतियुनि जो मालिक रोई रहियो आहे। संदसि छोलनि में फरियाद आहे त किथे आहिनि उहे देवियूं जे मुंहिंजे लहरनि में पेर पुसाए लिकंदड़ सिज जे विञायल किरणनि में अटे जा नंढड़ा नंढड़ा ॾीआ वाहींदियूं हुयूं? ऐं किथे आहिनि उहे देवियूं जेके पुरे फुटी जल में गुलाब जूं पंखड़ियूं छॾाईंदियूं हुयूं? साधन खां सवाइ साध बेलो खंडर थी वियो आहे। मंदरनि जा दर बि बंदि आहिनि ऐं पूॼा पाठ में माठ आहे। खिज़र जो आस्थान पंहिंजे सजन जे साथीअ जी मजबूर हालत ॾिसी ख़ुदि बि वीरान थी वियो आहे। हींअर आस्थान ते ॾीओ ॿारण वारो को बि कोन्हे ऐं राति जो तारनि जी रोशनी खां सवाइ संदसि पधर में कुझु बि न हूंदो आहे। आस्थान कीअं गवारा कंदो त साध बेलो उजड़ंदो रहे ऐं पाण सड़ो रहे? इंसाननि वांगुरु हीअ कीअं था हिक ॿिए खां नफ़रत करे सघनि? ॿिन्ही जूं इमारतूं पत्थर जूं ठहियल आहिनि, पर इंसाननि वांगुरु वहशी न आहिनि। इंदिरा खे ख्वाजा जे आस्थान सां अक़ीदत हूंदी हुई। चवंदी हुई पाण ॿई बि हिकु ॾींहुं ख्वाजा जे आस्थान में ॾीओ ॿारण हलंदासीं। हींअर मां जवान थी चुको आहियां, पर मुंहिंजी इंदिरा किथे आहे जंहिंखे साण करे मां आस्थान ते ॾीओ ॿारण वेंदसि? पक थम त हींअर मां कॾहिं बि जोत जलाए न सघंदसि। मां इंदिरा खां विछड़ी चुको आहियां। आकाश ते उॾामी न सघंदसि। मुंहिंजा पंख कपजी विया आहिनि। हा, वरी कॾहिं बि लैंसडाउन पुल जे पासे में बि सखर बैराज जे पोयां बुॾंदड़ सिज जे रजियल सोन खे न ॾिसी सघंदसि, छो जो मुंहिंजे पासे में इंदिरा न हूंदी। ऐं पोइ जॾहिं सिज ॿुॾी वेंदो हो ऐं सखर ऐं रोड़ी जे बतियुनि जा अक्स पाणी में रक़्स करण लॻंदा हुआ त इंदिरा चवंदी हुई, अमर, ही ॿई शहर केॾा न हसीन आहिनि।
आकाश जे सितारनि सां गॾु ॼण त सिंधूअ जे ॿिन्ही किनारनि ते सितारा चमकी रहिया आहिनि। पर इंदिरा खे कहिड़ी सूरत हींअर हिकु पासे जा सितारा विसामी विया आहिनि। संदसि सपननि जो शहर रोड़ी उजड़ी चुको आहे। बुलंद ॿाड़ियूं किरी पयूं आहिनि। नारीशाला में वहशतनाक उदास आहे ऐं सत्यनि जे आस्थान जूं काशीअ लॻल सिरूं बि किरी पयूं आहिनि। इंदिरा खे कहिड़ी ख़बर त हींअर चौसोल ते का बि रौनक कोन्हे। दरनि बिना दुकान मादी जे यादगिरियुनि जा तेज़ निश्तर हर दफ़े चुभाइनि था। ऐं पोइ जॾहिं चंद्र जो मधुर आवाज़ दर्द में बुॾल गीत आलापींदो आहे, वतन खां दूर आहियां दर बदर आहियां, त उन वक़्तु घणी कोशिश जे बावजूद नेरनि मां नीर वही निकिरंदा आहिनि। चंद्र जंहिं वतन जी यादि में दर बदर आहे, उहो हींअर ख़िज़ा जे वीरानियुनि में वेढ़िजी वियो आहे। ईअं बि महसूस थिए ॼण थोरे अरसे अंदरि ही इंदिरा जो शहर जदीद दड़े में बदिलजी वेंदो। ही उजड़ल दुकान वसी न सघंदा ऐं मां अॼु बि तारीख़ रातिनि में हिन पिपल हेठां वेही पंहिंजे मादीअ खे सॾींदो आहियां। उन्हनि हसीन लमन खे पुकारींदो आहियां जेके मूं इंदिरा सां गॾु गुज़ारिया आहिनि। ऐं पोइ जॾहिं चांडोकियूं रातियूं ईंदियूं आहिनि ऐं चांडोकी पिपल जे पननि मां छणंदे मूं ताईं पहुचंदी आहे, तॾहिं मां चंड खां पुछंदो आहियां, ऐं चंद्रमा ॿुधाए त मुंहिंजी इंदिरा किथे आहे। हींअर त हू बि अछे फिराक बदिरां हल्के आसमानी रंग जी साड़ी पाईंदी हूंदी ऐं यकीन अथमि त संदसि बेपनाह हुस्न तोखे बि शर्माए छॾींदो हूंदो। ॿुधाए चंद्रमा त कॾहिं इंदिरा बि मूं वांगुरु बेचैन थी आहे? मुंहिंजी यादि में कॾहिं लुड़कनि जी मोतियुनि जी माला बि पोई आहे? छा इंदिरा बि मूं वांगुरु खिलंदे ओचितो कुझु यादि करे उदास थींदी आहे? ॿुधाए आकाश जा मुसाफ़िर त इंदिरा बि अकेलनि रस्तनि ऐं तन्हा पेचरनि ते मुंहिंजे तस्वुर खे पंहिंजे सीने में सांढे घुमंदी रहंदी आहे। ऐं सितारनि जा साथी असांजी मोहबत अमर आहे ऐं अमर रहंदी। बसि दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे ही कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु लॻल बेल जे बटन खे दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। ऐं हा दोस्तों, जेकॾहिं तव्हां साईं अमर जलील खे पसंदि कयो था ऐं उनजी हिन कहाणी खे बि पसंदि कयो था त हिन कहाणी खे ज़रूरु लाइक कंदा ऐं उन सां गॾु पंहिंजे दोस्तनि सां पिणु शेयर कंदा। थैंक यू।